भर्तियूं एसपीएससी में सियासी भर्तियूं सिंधी शागिर्दनि जो इस्तेसाल सिंधी शागिर्दनि जो इस्तेसाल सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट की लताड़ ऐं नौजवाननि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ कंडियारो में तइलीमी तनक़ीदी फोरम पारां पब्लिक लाइब्रेरी खां एहतिजाजी रैली कढी शहर जो गश्त करण बैदि झारूशाह लिंक रोड चौक ते मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाज में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि शागिर्दनि वॾे अघ में शिरकत कई। हुन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त बेसिकली पाण हिकु सीएसी एस्पायरेंट रहियो आहियां। मुंहिंजे हथ में हिन किताबु आहे वाई नेशंस फेल। हिन किताब में क़ौमुनि जे तबाहकारीअ जा तमामु सबब लिखियल आहिनि ऐं क़ौमुनि जी ख़ुशहाली जा बि जेको आहे सबब लिखियल आहिनि। हाणे हिन जो किताब जो जेको समेन गिस्ट आहे उहो इहो आहे त इंस्टीट्यूशन अगरि मुल्क तरक़ी कंदा त उहे इंस्टीट्यूशन्स जे इंक्लूसिवनेस हुजण ऐं ट्रांसपेरेंट हुजण सां ई तरक़ी कंदा। अगरि तव्हांखे मुल्कनि जो कानून ख़राबु करणो त तव्हां इंस्टीट्यूशन खे ई ख़तमु कयो। एसपीएससी जहिड़ा इदारा थोरे ॿिया इदारा हुजनि सभिनी खे अहिड़े क़िस्म जो जेको आहे सो करप्ट कयो वियो आहे जो नौजवाननि जे हक़ मारिया था वञनि। मुतालबो छा रखियो? असांजो मुतालबो इहो आहे त जेको आहे सो ट्रांसपेरेंसी हुजे, अकाउंटेबिलिटी हुजे ऐं रेस्पॉन्सिबिलिटी हुजे। नौजवाननि जा हक़ न मारिया वञनि, ओपन एंड जेको आहे वीडियो बेस्ड इंटरव्यूज़ कंडक्ट कया वञनि ऐं जेके बि अपॉर्चुनिटीज़ हुजनि उन्हनि में जेको आहे सो मुकमल एम्पावरमेंट। जेको इम्तिहान हाणे नतीजा आहिनि के तव्हां रद्द था कयो? जी हा बिल्कुलु, जेके मौजूदा नतीजा आया आहिनि थोरे जेके पहिरियां बि आया आहिनि उन्हनि में जेके बि जेको आहे सो पॉलिटिसाइज़ बेस्ड जेको आहे सो आहिनि पंहिंजो अपॉइंटमेंट्स उन्हनि सभिनी खे असां रिजेक्ट था कयूं, रद्द था कयूं। जे हवाले सां जेके नौकरियूं पई थियनि सिंध पब्लिक सर्विस जो उहे पैसनि जे विकिणनि पिया त जेके शागिर्द फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे उहे पंहिंजे घरनि खे बि वक़्तु नथा ॾियनि, उहो रोज़गार खां बि मुतासिर थी करे पढ़नि था। काफ़ी अरसे खां उहे महिनतूं था कनि ऐं उन्हनि महिनतुनि खे जेकॾहिं लोड़ियो वञे ऐं हिकु नाल माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि त उहे अहल जेके नौजवान उहे ख़ुदकशियुनि ते मजबूर था थियनि। सो असां वागदड़ियुनि खां इहा घुर था कयूं त जेके नाअहलीअ ते बुनियाद ते थियूं आहिनि नौकरियूं ॾिनियूं वियूं आहिनि इन्हनि जो ॿीहर तदारक कयो वञे। जेके अहल छोकिरा आहिनि, जेके अहल शागिर्द आहिनि उन्हनि सां जेको आहे बहितरी वारो अमल कयो वञे ऐं हिन अमल जी असां भरपूर मज़मत कयूं था। हिन रियासत ऐं हुकूमत जे अंदरि असीं सम्झूं था त सूबाई हुकूमतूं हुजनि या वफ़ाक़ी हुकूमतूं हुजनि उहे ख़ुदि मैंडेट चोरी करे चोरीअ वारे ठॻीअ वारे प्रोसेस सां हुकुमरान थिया आहिनि। त उहे हुकुमरान जेके पाण ई ठग ऐं चोर आहिनि उन्हनि जे मातहत हलंदड़ इदारा उन्हनि में बि यकीनन 16 ऐं 17 ग्रेड जी नौकरी छा आहे उन्हनि ते यकीनन उहे पैसनि सां विकिणियूं वञनि थियूं। ऐं असां सम्झूं था त हीअ सिंध जे नौजवाननि ऐं उन्हनि जे सिंध जे नस्ल सां तमामु घणी हिकिड़ी वेसा आगाती आहे। ही जेके थोरा थका कॉन्स्टिट्यूशनल राइट्स मिलियल आहिनि नौजवाननि खे, अवाम खे, ही उन्हनि जी संगीन भञकड़ी करे रही आहे ही रियासत ऐं हिन रियासत जा हुकुमरान। जेकॾहिं अवामी सतह ते ही जेके एहतिजाज थियनि था इन जो जेकॾहिं नोटिस नथा वठनि हुकुमरान ऐं नौजवान जेके सियासी तौर ते भर्तियूं कया पिया वञनि, पैसनि ते नौकरियूं ॾिनियूं पियूं वञनि, इहो जेकॾहिं प्रोसेस बंदि नथो थिए मां सम्झां थो त बांग्लादेश वांगुरु ऐं ॿियनि सुधरियल मुल्कनि वांगुरु नौजवान जॾहिं उथिया त पोइ उन्हनि मुल्कनि जे अंदरि उन्हनि हुकुमराननि जा तख़्ता ऊंधा करे छॾिया। शागिर्द ऐं नौजवान जेके डायरेक्टली तौर ते तालीम सां वाबस्ता आहिनि, जेकॾहिं उन तालीम खे समाज सां ॻंढे मजमूई तौर ते सॼे मुल्क जे अंदरि उथिया त हुकुमराननि जा तख़्ता ऊंधा करे सघनि था। इन खां पहिरियां बहितर इहो आहे त हुकुमरान इन ॻाल्हि खे सम्झनि ऐं पंहिंजा एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में थींदड़ समूरनि बर्तन जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं हक़दार उम्मीदवारनि खे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में समूरी सिंध में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। कैमरामैन ज़ुबैर आबादी सां गॾु इल्ताफ़ सोलंकी, कोशिश डिजिटल कंडियारो।